सिंध जे इंतहाई नाज़ुक सूरत हाल में आऊं सॼे सिंध जे माण्हुनि खे हंगामी बुनियादनि ते मुखातिब थियणु चाहियां पियो। गुज़िरियल कुझु अरसे खां सिंध जे माण्हुनि खे इंतहाई वहशियाना तरीक़े सां बेयारो मददगार ऐं लावारिस सम्झी क़त्ल कयो पियो वञे, मारियो पियो वञे। उन्हनि जा लाश किचिरे जे ढेरनि ते ॿारनि जा पिया आहिनि। कॾहिं असांखे आबदा मल्हा जो लाश थो मिले, कॾहिं तानिया ख़ासकली जो लाश थो मिले, कॾहिं असांजा नंढड़ा ॿारड़ा साहिल कोरेजे जहिड़ा गुम आहिनि, फज़ीला सरकी जहिड़ा। इमरान जोखे जी माउ ऐं फज़ीला जी माउ पार कढियो पई रोए, कॾहिं किथे सोरठ ससुई तनवीर, किथे उमे रुबाब, किथे फरज़ाना जमाली। गुज़िरियल 10-12 सालनि खां सिंध में जेका हुकुमरानी आहे तंहिं सिंध खे निधणको करे मारायो आहे। ऐं हाणे त सिंधी बचड़नि खे गोलियूं हणी इस्पताल पहुची तिबी इमदाद वठण खां बि रोके उन्हनि खे तड़पंदे तड़पंदे मरण ॾिनो। सिंध में हिकिड़ी बेहिसी, ख़ामोशी, लाताल्लुकी ऐं लावारसीअ जो मंज़र आहे। उन मंज़र में नकीबुल्ला ते गोड़ थिए थो, शाहरुख जे ख़िलाफ़ केस हलनि पिया। असांजी नंढड़ी अदी कसूर जी ज़ैनब जे हवाले सां अॼु ख़ुदि नोटिस कनि था, पर असांजी भेण आबदा मल्हा लाइ नोटिस कोन थो थिए। असांजी भेण तानिया ख़ासकली जे लाइ अंजाम ते मामिलो नथो पहुचे। ऐं असांजी नंढड़ी 13 सालनि जी ॿारड़ी, असांजी धीअ, असांजी भेण, असांजो बचिड़ो रमशा वसाण, उनखे जंहिं बेदर्दीअ सां 9 गोलियूं हणी क़त्ल कयो वियो, ऐं पोइ जॾहिं संदसि फातह करण लाइ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां ताल्लुक़ रखंदड़ को लाल माली, का नुसरत सहर, को अली पल, को ॿियो माण्हू वञे थो त उन्हनि जी तज़लील कई वञे थी, उन्हनि जी रस्ता रोक कई वञे थी। सिंधियाणी तहरीक जूं भेनरूं उन्हनि जे तॾे ते वञण लाइ राब्तो कनि थियूं त उन्हनि खे वार्निंग ॾेई रोकियो वञे थो। छा पियो थिए सिंध में? कल्ह रहीम शाह जंहिं तरीक़े सां इरशाद रांझाणी खे गोलियूं हणी पोइ पट ते तड़पाए तड़पाए मारियो आहे, ऐं रस्ते ते बीठल आसपास जा माण्हू ऐं उनजो भाउ ऐं घर वारा चवनि था त हिनखे वठी वञूं, इस्पताल छॾियो, त चवे थो किसी को नज़दीक आने नहीं देंगे, कोई करीब ना आहे। माना तड़पी तड़पी मरी वञे। भला जे करे फर्ज़ कयो त हुननि जे इल्ज़ाम मुताबिक़ ॾोहारी हो, त पोइ पाकिस्तान जी अदालती तारीख़, पाकिस्तान जो कानून, पाकिस्तान जो आइन छा थो चवे? दहशतगर्दनि ते केस था हलनि, कुलभूषण खे बि कोन मारियो वियो आहे। खरबे रुपया पाकिस्तान जा लुटींदड़ बि ज़मानतुनि थियनि, त हिकिड़े नंढड़े अलेज्ड ॾोहारीअ खे तव्हां गोलियूं हणी रस्ते ते तड़पंदे मारींदव, इस्पताल कोन वञणु ॾींदव। ऐं हुनजी माउ हुनजे पुट जे सदमे में उहा बि गुज़ारे वई आहे। तंहिंजे करे सिंध में पाकिस्तान जे आइन जे आर्टिकल 4, 9, 10, 10A, 14 ऐं आर्टिकल 25 जी जेका ख़िलाफ़ वर्ज़ी पई थिए, जंहिं तरीक़े सां सिंध जी पुलिस लाताल्लुक़ बणियल आहे ऐं हुजूमनि जे हवाले फ़ैसिले करण जो इख़्तियार ॾिनो वियो आहे। मूंखे इहो ख़ौफ़ आहे सिंध जे 7 करोड़ माण्हुनि लाइ त सिंध जो को बि मिस्कीन ग़रीब माण्हू मुलाज़मत लाइ कंहिं शहर में वञे ऐं उनखे केॾी महिल गाॾी खाते में या उनखे कंहिं हाईवे ते या कंहिं नूरियाबाद में या कंहिं लांढीअ में, कोरंगीअ में, नाज़िमाबाद में, गुलशन इकबाल में, सोराब ॻोठ में पकड़े उहो टैक्सी वारे सां बहस करे, टैक्सी वारो हुन खां 400 घुरे, हू 300 घुरेसि ऐं हुन सां बहस थी पए त हुनखे पकड़े 2 पाना हणी रस्ते ते किराए गोलियूं हणी चइजे त हिन फुर पे कई, मूंखे टैक्सी ते फुरी, तंहिंजे करे मूं मारे छॾियो आहे। छा इहो इख़्तियार ॾियूं असीं त को बि माण्हू पंहिंजे वतन में, पंहिंजे सरज़मीन ते, पंहिंजे शहर में, पंहिंजे दारुल हुकूमत में, पंहिंजे तख़्तगाह में अचे, उनखे को बि माण्हू, को बि अफ़गानी, को बंगाली, को बर्मी, को मंशात जो स्मगलर, को बिल्डर, को दौलत ॿियनि मुल्कनि मां मंशात ऐं असुल मां लुटे सिंध में अची ज़मीनूं ख़रीद करे उहो सिंधियुनि जे सिर ते सवार थी उन्हनि खे गोलियूं हणी मारे, इहो इख़्तियार ॾींदासीं असीं? आऊं क़ौमी अवामी तरीक़े जे कारकुन सदर तौरु ऐं सिंध जे हिकिड़े नंढड़े शहरी ऐं हिकिड़े नंढड़े पुट ऐं हिकिड़े नंढड़े भाउ
ऐं हिकिड़े नंढड़े ज़िमेदार फ़र्द जे हैसियत सां पंहिंजी पार्टी जो, मुंहिंजो, सदरी हर माण्हू जो इहो फ़र्ज़ु सम्झा थो त असीं रुॻो ॿियनि खां न पुछूं तूं छा पियो करीं, तूं छा पियो करीं, तूं किथे आहीं, तूं किथे आहीं। आउं अयाज़ लतीफ़ पली जो मूंखे कहिड़ी कंहिं या मूंखे अथॉरिटी ऐं इख़्तियार ॾिनो आहे त आउं घर वेठो हुजां ऐं ॿियनि खां वेठो पुछां तूं छा वेठो करीं, तूं किथे आहीं, तूं केॾांहुं हलियो वएं, तूं छो कोन आहे। इहो सभु पाण इन करे पिया भोॻियूं जो जॾहिं सिंध जे इक़्तिदार जे फ़ैसिलनि जो वक़्तु ईंदो आहे तॾहिं असीं घरनि में वेठा हूंदा आहियूं। असांजा अदीब, शाइर, कलमकार, सिविल सोसाइटी, लेखक जॾहिं सिंध जे इक़्तिदार जा फ़ैसिला थींदा आहिनि, असेंबलियुनि जा फ़ैसिला थींदा आहिनि, ओॾो घर वेठा हूंदा आहिनि। पोइ असेंबलियुनि जा फ़ैसिला जॾहिं वञी वॾेरनि ऐं ताक़तवरनि ऐं करप्ट माण्हुनि जे हक़नि में थींदा आहिनि, उनखां पोइ ज़ाहिर थींदा आहिनि। पोइ चवंदा आहिनि तूं किथे आहीं, तूं किथे आहीं, तूं किथे आहीं, तूं किथे आहीं, तूं किथे आहीं। जेॾी महिल उन तख़्तगाह जो फ़ैसिलो थिए त सिंधियुनि सां ई ज़ुल्म न थिए, ओॾी महिल बादा बेमयार थियो, घर वेठा आहियो। ऐं पोइ जॾहिं तव्हां ते ज़ुल्म जा ककर भरिजी अचनि ऐं तव्हां ते अची वॾ फुड़ो वसे ज़ुल्म जो, बरबरीअत जो, नाहक जो, नाइंसाफ़ीअ जो, पोइ पुछो फलाणा तूं किथे आहीं, फलाणा तूं किथे आहीं, फलाणा। इहो फ़ैसिलो तव्हांखे उठ तॾहिं त रुना जॾहिं बोरा ते ॿधा। तव्हांखे ओॾी महिल सोचणु खपंदो त तव्हां कंहिंखे हुकुमरानी पिया ॾियो। रिमशा वसाण जे क़त्ल जे लाइ माहौल साज़गार उन्हनि पे कयो जिन हिननि हुकुमराननि जा हथ मज़बूत पे कया। इरशाद रांझाणी खे तड़पंदे रस्ते ते मजबूर करण में उहे बि शरीक आहिनि जिन उहे हुकुमरान असां ते मुसलत कया, जिन असां सां हीअ अशर कयो। तंहिं करे आउं पंहिंजो पलांद आजो कोन कंदुसि ॿियनि वांगुरु त रुॻो ॿियनि खां सवाल पुछां तूं किथे आहीं, तूं किथे आहीं, तूं किथे आहीं। सॼो ॾींहुं पाण घर वेठो हुजां ड्राइंग रूम में सोफ़ा ते वेही अंदरि मानी खाईंदे, बिरयानी जी प्लेट ऐं दाल मानी खाईंदे ऐं मोबाइल ते हिकिड़ी स्टेटस अपलोड करे छॾां फलाणा तूं किथे आहीं, फलाणा तूं किथे आहीं, फलाणा तूं किथे आहीं। हिकिड़ी इंतिहा इहा आहे। ॿिया वरी उहे आहिनि जेके पाण खे जवाबदार सम्झनि ई कोन था सिंधी। चवनि था भले सिंधी वेठा कहिड़ियूं ख़बरूं कनि, सिंधी छा पुछनि, असांजो छा वञे। इहे सिंधी हिकु ॿिनि ॾींहंनि खां पोइ ॿियो वाक़ो थींदो, वरी हुन में लॻी वेंदा, असांजो कुझु न वञे, वरी मामिलो थधो थी वेंदो। इहा वरी ॿी इंतिहा आहे। तंहिंजे करे आउं पाण खे ज़िमेदार थो सम्झां, क़ौमी अवामी तरीक़े पाण खे ज़िमेदार थी सम्झे। तंहिंजे करे आउं मुतालबो थो कयां पाकिस्तान जे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस साहिब खां ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस साहिब खां त जीअं नकीबुल्ला ते, जीअं ज़ैनब ते सुओ मोटो नोटिस वरिता विया, तीअं सिंध जे न्याणी रमशा ऐं सिंध जे हिन गभरू, हिन महिनतकश, हिन पोरियत, हिन हथे ख़ाली नौजवान खे जीअं गोलियूं हणी मारियो वियो आहे, उन ते अज़ ख़ुदि नोटिस वठी कार्रवाई कई वञे। आउं सिंध हुकूमत जी ग़ैर जानिबदारी ते सख़्तु अफ़सोस, ॾुख ऐं मज़मत जो इज़हार कयां थो ऐं मुतालबो थो कयां त ईंदड़ 100 कलाकनि में अॼु जुमे जी शाम खां छंछर जी शाम ताईं 24 कलाक, आचर जी शाम ताईं 50 कलाक 48 कलाक, सूमर जी शाम ताईं 72-75 कलाक ऐं अंगार जी शाम ताईं 72-75 कलाक, 100 कलाकनि जो आउं सिंध हुकूमत खे वक़्तु थो ॾियां ऐं IG पुलिस खे। 100 कलाकनि में जेकॾहिं इरशाद रांझाणी जा कातिल गिरफ़्तार न कया विया त क़ौमी अवामी तहरीक अंगारे जे ॾींहुं पंहिंजो हंगामी इजलास स्टैंडिंग कमेटी जो तलब कयो। उन ॾींहुं असांजे एजेंडा में 4 नुक़्ता आहिनि। 100 कलाकनि में जे फ़ैसिलो न थियो त असीं सॼे सिंध में एहतजाज जी काल ॾेई सघूं था, असीं अरबा या ख़मीस ते सॼे सिंध में शटर बंद हड़ताल जी काल ॾेई सघूं था, असीं सिंध जे अहम शाहराउनि ते धरणे जी काल ॾेई सघूं था, या असीं कराची जे सिंध असेंबली ऐं गवर्नर हाउस ॾांहुं मार्च जो ऐलान करे सघूं था। अंगारे ते 100 कलाक पूरा थियण ते क़ौमी अवामी तहरीक जी मरकज़ी स्टैंडिंग कमेटी इन अल्टीमेटम जे वक़्तु पूरे थियण खां पोइ सिंध में हिकिड़े अहिड़े एहतजाज जी काल ॾींदी जंहिं एहतजाज खे नतीजा ख़ैज़ रुॻो क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन न, सिंध जा समूरा नौजवान बनाईंदा जिन ते असांखे जेके अयाज़ लतीफ़ पली जेके पंहिंजो भाउ था सम्झनि। मूंखे उन्हनि ते वेसा आहे, मूंखे सिंध जी उन सिविल सोसाइटी ते, उन्हनि राइटर्स ते वेसा आहे, सिंध जे उन्हनि कारकुननि ते जेके भले इक़्तिदारी पार्टी पीपल्स पार्टी जा कारकुन हुजनि पर उनजो ज़मीर ज़िंदा हुजे। उहे PTI जा ऐं PMLN जा कारकुन, उहे फंक्शनल लीग जा ऐं JUI जा कारकुन, उहे SUP जा, जस्कम जा ऐं STP जा कारकुन, सिंध जा ऐं शहीद भुट्टो जा कारकुन, उहे समूरियूं तंज़ीमूं जिन जा कारकुन इरशाद रांझाणी जे बेगुनाह खून खे ऐं रमशा वसाण जे खून खे पंहिंजो रतु था सम्झनि, पंहिंजे बचनि जो खून था सम्झनि, पंहिंजे राज भाग ऐं पंहिंजे घर ऐं पंहिंजे कुटुंब ऐं पंहिंजे साथियुनि ते हमिलो था सम्झनि। उहे सभु अंगारे ताईं क़ौमी अवामी तहरीक जे काल जो इंतज़ारु कंदा। जेकॾहिं आईंदा 100 कलाकनि में
इरशाद रांझाणी जे कातिल रहीम शाह ऐं संदसि साथियुनि खे गिरफ़्तार न कयो वियो त पोइ असांजे रद्द अमल ऐं असांजे एहतजाज जे पुरअमन ऐं असांजे पुरअमन ऐं आवाम जे मर्ज़ीअ सां रज़ाकाराना तौरु कयल एहतजाज जे समूरनि नतीजनि जी ज़िमेदार सिंध हुकूमत हूंदी। उहे पुलिस अथॉरिटीज़ जा माण्हू हूंदा जिन कातिलनि खे गिरफ़्तार न कयो। ऐं पाकिस्तान जे वज़ीर दाख़िला खां मुतालबो थो कयां, ऐं शहरयार आफ़रीदी खां, ऐं गवर्नर सिंध इमरान इस्माइल खां मुतालबो थो कयां, ऐं बिलावल भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारी ऐं मुराद अली शाह खां मुतालबो थो कयां, ऐं सिंध असेंबली खां मुतालबो थो कयां त सिंधियुनि खे, सिंध जे माण्हुनि खे कराचीअ ते तितरनि वांगुरु न कोहो। सिंधियुनि खे पंहिंजे वतन में चीचलाए रस्तनि ते केराए गोलियुनि जो निशानो न बनायो। सभिनी सिंधियुनि जे हथनि में चूड़ियूं कोन पियल आहिनि। सभु सिंधी अहिड़ा कोन्हनि जेके इक़्तिदार जे हुकुमराननि जे आॾो हथियार फिटा करे माठ करे वेठा हुजनि। सिंध में किरोड़े उहे नौजवान, किरोड़े उहे मिडिल क्लास जा माण्हू, किरोड़े उहे पोरत आहिनि जेके बाहि बड़जी उथिया त उहा चिणग जेको नंढड़ो टांडो बनाईंदी, उहो टांडो मची अहिड़ो मच बणजंदो जंहिंमें सभु हुकुमरान ऐं सिंधियुनि खे क़तल करे तमाशा करे सिंधियुनि जे क़तल ते टहक ॾींदड़ ऐं ॿियनि खे रस्ता रोक कंदड़ माण्हू तहस नहस थी वेंदा, सड़ी ख़ाक थी वेंदा। महिरबानी।